सच्चे साईं सतराम दास साहिब पूज अमर शहीद साईं कानाम साहिब सुख संसार बाबा राम साहिब की जय साईं बाबा गरीदास साहिब की साईं राम महाराज की जय सर्व संतन महात्मा की जय सर्व संतन को साधु बोलो आयो लाल प्रिय आत्माओं, गुरु भाग्य साथ संगत सभिनी आयलनि जे चरणनि में मां शीश झुकायां थो, आशीर्वाद वठां था। प्रभु कृपा सां अहिड़ा संयोग बणजनि था। सावन बाणी में चयो, से संजोग करो मेरे प्यारे, हे प्रभु अहिड़ो संजोग बणाए जिद रसना हर नाम उचारे, जाते वेही तुंहिंजे गुणानुवाद जो उच्चारण थे, जंहिंजे संग में अहिड़ो प्रभु संजोग बनाए। संजोग अनजल खां सवाइ बणिजी नथो सघे। गुरु नानक देव महाराज जन जब साहब में चयो, पूरे संसार जी प्रकृति जे लाइ संजोग विजोग दे कार चलावे, लेखे आवे भाग, कंहिंसां केतिरो कॾहिं संजोग लिखियलु आहे। जीअं श्वास लिखियलु आहिनि, तीअं अन जा दाणा बि असांजा लिखियलु आहिनि। किथे सिक नाहे बि अहिड़ा संजोग बणिजी विया जो ते अंजल बणिजी वियो। किथे सालनि खां सिक रहे थी, तंहिंखां पोइ बि जेसिताईं अंजल नथो बणिजे तेसिताईं संजोग नथो बणिजे। प्रभु जी कृपा जो हेॾो दर्शन सत्संग जे लिहाज़ सां प्रभु जी कृपा सिलो सां सभिनी ते बणी रहे। जेके ॾिसण में आयो कंदकोट वारनि ते विशेष कृपा। सभिनी संतनि जो मान आदर प्यार सत्संग जो वरी पूरक गणबा। कॾहिं असांजो पासो सखर ज़िले में पनवाग में पंहिंजो ॻोठ बाबे साईं जो हेॾे फारो जो ॻणींदासीं। जॾहिं ओॾे पहुतासीं तॾहिं ॻाल्हाइण में मुंहिंजो ईअं मिलंदो साईं, असां फारो जे पासे आयासीं। अरे मां चयो तव्हां हेॾे असांखे पारो चयो, विच में दरिया थियो, हो पारो थियो, हो पारो थियो। मां असुर जी अॼु ॻाल्हि बि खणी ॿुधायां त असांखे पंहिंजा वॾनि मां इहा ख़बर पई त असली असांजा वॾा बि बारोच जा हुआ। असां वटि कंधकोट जो भाई ॾासू नालो हुउसि, जंहिंजी जाइ में वधियोमल उनजो पुटु प्रभुदास। कंधकोट वारनि खे ॼाण हूंदी, ख़बर आहे भाई प्रभुदास कंधकोट में पंहिंजे पुत्र जो औलाद न हुयसि, न्याणी हुअसि। मुंहिंजो आवाज़ु नथो अचे, ख़बर थो पए। उहा जेकी बि वधियमल जो पुटु हुयो, उहा जाइ वञी ॾाॾो कोठींदासीं असां ॾासू। साईं बाबा मामो कोठींदासीं, असांजे ॾाॾी खे वधी करे कोठींदो। नंढड़े खां आयो जतो हिन में कोई 95 वरी उमिरि पिछाड़ी ताईं 4 बजे उस में निटाण उस में अंगूश ॿधी करके बुआरी पाए फर्श ते वरी छंडकार करे
उन्हनि ॼाण पवंदी त वॾा के असांजा पारो चाले हुआ वक़्तु अचण ते केरु केरु किथे पहुचे थो वरी जुड़ियाऊं अची पाण मुंहिंजे प्यारा परमात्मा संसार की प्रक्रिया हलाइण जे लाइ इहे 4 मुख्य हथियार ठाहिया आहिनि काम क्रोध लोभ मोह इन मां हिकु बि रुकबो संसार जी प्रक्रिया ठप थी वेंदी ये वॾा दुश्मन न आहिनि पर ये महान साधन आहिनि असांजे स्वार्थ परस्वार्थ प्रक्रिया जे सभिनी जे हलाइण जे लाइ पर मर्यादत में नियंत्रण में असांजे संसार में रहंदे असांजे संसार खां उथियल पुरुष केतिरे क़दुरु उहे प्रभु सां अंदरि प्यार कनि था उन सां लीनता पाइनि था धार्मिक दुनिया में संसार में धार्मिक पुरुष उथियल खे तशरीह ॾिनी वेंदा आहे देवता पुरुष देवता मथां थींदा सावन आशा विहार जी तुक में चयो बलहारी गुर आपने देवाड़ी सदवार जिन मानस ते देवते किए करतन लागू माण्हू मां देवता बणाईंदे उन्हनि खे काई वेरम न लॻी असां थोरो इन परिभाषा खे सम्झूं मनुष्य के इहो बि असां ॼाण पाए छॾियूं त मनुष्य जेको शब्द आहे उहो स्त्री खे बि चई सघिबो आहे पुरुष खे बि मन जो ईश्वर मन उन्हनि खे बि आहे असांखे बि आहे और आदमी जेको शब्द आहे उहो स्त्री खे बि चई सघिबो आहे पुरुष खे बि जंहिंजे अंदरि दम अचे वञे श्री राम इहे लिटल शब्द आहिनि ॿई इंसान केरु जेको पाण बि सुखी रहे और ॿिए खे बि सुखी रखे पाण वेठो आहे ॿियो अचे उनखे बि जाइ ॾे पाण बि सुख वठे उनखे बि सुख ॾे इहो असांजो दरमियान दाइरो आहे पर मूंखे सुख मिले हू त पहिरीं ओलीन जीव जी घुर्ज आहे सुखी आहे तॾहिं त काई शेवा करे सघंदो सुख खे बटे सघंदो भाव शेवा करे सघंदो मूंखे सुख मिले चाहे मूंखे सुख मिलंदे ॿिए खे दुख बि मिली वञे पर मूंखे सुख मिले हुनखे दैती चइबो बसि अंतरो एतिरो पर न मां ॿिए खे सुख पहुचायां उन सुख पहुचाईंदे अगरि मूंखे कुझु कष्ट बि मिली वञे त मां सहन करे वञा उहो देवता सॾिबो न देवता हुनखे पर थींदा आहिनि न दैतनि खे सिंह थींदा आहिनि बसि इन विर्ती में असांखे ॾिसणो आहे त सतगुरनि इहो सेखारियो आहे शेवा कयो उन शेवा में जेको कष्ट ईंदो असांजा आईंदा कष्ट जेके ईंदड़ आहिनि उहे असांजा हल्का थी वेंदा शेवा जो महत्व न हुजे हा इहे सॼो जंहिंजा नाला आहिनि
गुरु भी कभी चेले थे। वो भी कंहिंजी चई में हलिया, उन्हीं में हलण वारनि खे वो कर्म करणो पियो, वो कष्ट सहणो पियो सेवा में, वो बणिजी आया। असांजो पंजाब और सिंध जो एॾो संगठित रस्तो हुयो, जंहिंमें असांजो गुरु नानक पातशाह, गुरु अंगद देव महाराज, गुरु अमरदास साहिब, असां अहिड़नि सजन सतगुरनि खे न विसारियूं। जगत गुरु नानक पातशाह, जंहिं बि संत जो नालो खणिबो उन जी पदवी गुरु नानक शाह खां मथे न हूंदी। असां जंहिं फुलवाड़ी जा आहियूं, सजा सतगुरु साईं सतराम दास चवंदा हुआ, हिंदुनि में नानक साहिब जहिड़ो ॿियो कोई फ़क़ीर न थींदो, और मुस्लमान में भिटाई साहिब जहिड़ो कोई ॿियो फ़क़ीर न थींदो। सचे साईं जो वाक़। न मने कोई नानक शाह खे। इतना ॾिसो था त मुरारी बापू कोई बाणी बि न, थोरो वाहगुरु सतनाम चवण का महिल शुरू थो करे त मथे ते कपिड़ो थो पाए, त लखे माण्हू कपिड़ो था पाए छॾनि। अरे उन खे ॾिसी ओझा खे मां ॾिठो, रमेश ओझा खे, उन बि वाहगुरु सुणो कयो त ईअं लोई खणी पाता। पहिरियों उन खे घणो ॾिसंदासीं, अॼु ॿियनि मां बि नज़र थो अचे। श्री राम। गुरु नानक देव महाराजन खां माया 12 कोह परे, 6 कोह परे, गुरु अंगद देव जन खां, अमरदास खां 3 कोह परे, वितास आयल आहे। बसि ज़रूरत अचण ते उहा लक्ष्मी गुरु रामदास पातशाह जे चरणनि में आई। इलाही पहिरियों श्लोक गुरु अर्जन देव बोलियो सुखमनी साहिब में, आदि गुरये नमः, गुरु नानक देव महाराजन खे जुगाद गुरये नमः, सतगुरये नमः, श्री गुरुदेव, श्री ते लक्ष्मी मिलाई चौथी पातशाह से, श्री गुरुदेव नमः। श्री राम। तीअं असांजी सिंध सुहा इन खां सचो तखलस ॿियो कहिड़ी सचनि साईं खे तशरीफ़ ॾेई सघंदी कंहिंसां। सिंध जा सुहा, असली सिंध जी सभ्यता जा बुनियाद असां साईं खोताराम साहिब, साईं सतराम दास साहिब, अमृत शहीद साईं तवाराम साहिब। घोटकी जा भाई बबूराम साहिब ॿुधाइनि, साईं खोताराम साहिब ख़ाली अंगोछो खणी वेंदा हुआ, वरी ख़ाली खणी ईंदा हुआ। साईं सतराम दास जेको प्रसाद अंगोछो खणी वेंदा, वरी उहो ई रहंदो हो। उन प्रसाद में घर ॾे प्रसाद बताशो न वेंदो। भगत साहिब जो दायरो हिते आयो जो जेको प्रसाद संगत में हले ओतिरो प्रसाद घर में वरतिजे थी। भक्ति उते ठहराव पाईंदी जाते निर्लोभता ईंदी। भक्ति में लोभ पतत करे वेंदो, ज्ञानी के क्रोध और कर्म में कर्मिष्ठ के काम पतत करे वेंदो। कर्मिष्ठ पुरुष के दुनिया में काम के जीतणो आहे, नियंत्रण करणो आहे। भक्तिवान पुरुष के लोभ ते, ज्ञानी पुरुष के क्रोध ते। डोंगरो जी महाराज जा श्रीमद भागवत में ये वाक्य आहिनि। उहो असां पंहिंजे सचन संतन खे जेका आहे फुलवाड़ी जा असांजो सिंध में हलियो आहे,
उन्हीं में बाबा हरदास राम साहब, सखी बाबा आसदा राम साहब, असांजो दीवान करमचंद साहब, निर्लोभ रहण जो संदेश पंहिंजे व्यवहार कंदा रहिया। उन व्यवहार जी खटी कमाई मां ॿुधो थो वञे किन संतनि पुरुषनि जे लाइ त पंहिंजी तनख़्वाह मां ई पंहिंजो भोजन वठनि था, छो न कंहिंजा पंथ हलनि था, पर पंहिंजे ई पेंशन मां, पंहिंजी नौकिरी मां पंहिंजो ई खाधो खाइणो। पर हेॾे सचा साईं पंहिंजी खटी कमाई मां ई जेका उन भक्ति जे प्रताप ते सैकड़े ख़ल्क आई, उनखे पंहिंजे ई उन दुकान जे धंधे में ही भोजन खाइणु। तेरी सचाई जी उन थोड़े में बरकत पवंदी ही। मूंखे हिकिड़ो मिसाल ॿुधाइण खां सवाइ रहण नथो थिए। असांजो नानो 3 साल हिकु भेरे सांधे अमरसिंह साहिब जन जी शेवा में रहिया जरवारनि में सगरा, और ॿार त साईं जन सां टोले में गॾु हूंदा, कोठीदारी संभालींदा हुआ। नानो मोतीराम हिकु भेरे ॻाल्हि पिया कनि त जरवारनि में साईं जन सत्संग पूरो थियो, भोजन थी वियो, सभिनी खे महिमान खे सुम्हायो। जॾहिं सॼी शेवा पूरी थी वेंदी पोइ पंहिंजे घर हलंदा हुआ। त नानो ॿुधाए पियो थियो छा त हिकिड़े महिमान खे खीर ॾियणु विसरी वियो। पोइ मां ॾिठुमि त उनखे पीआरिणो आहे। अम्मा ॾे आयुमि, चयो खीर त पिया पर खंडु खपी वई आहे। त चई अम्मा तूं बि मां खणी थो अचां। बैठक में पताशनि जो ऊन्हारे जा ॾींहं साईं जन ॿार खट ते वेठा अकेला। मां अंदरों 2 टे पताशा ॾाढे शांति रूप सां वञी चुपचाप खणी करके उहे उन खीर में विझी महिमान खे पीआरियो। जंहिं महिल मोटी आयुमि, मां अॻियां आयुमि साईं जन जे, चयूं भाई मोदी मूंखे थोरो ख़र्को अंदरि बैठक में ॿुधण में आयो, छाजो हो? चयो साईं हे मां थोरो साईं जन अखि जी ॾेखारी आहे। अरे तूं असांजे महिमान खे प्रसाद जे पताशनि मां पताशा विझी करके खीर पीआरियो, तूं कुंजी वठियां दुकान तो खंडु खणी अची आन। राम राम राम। निर्लोभता खे केतिरो जकंबा ज़िले में साईं जन जे अॻियां न्याणी वेठी आहे, सचन साईं जे अॻियां। काई ॿुढड़ी अम्मा ईअं मथो टेकींदे काई चांदी जी मुंदड़ी खणी आई, उहा हीअं न्याणी खे पाए पई। साईं जन त वेठा आहिनि, केरु तके सघे, केरु ॻाल्हाए सघे सचन साईं खे। कंहिं महिल ईअं साईं जी नज़र हेठि पई त ॾिसनि त माई मुंडी थी पाए ॿारड़ी खे। चयो मां हे छा थी करे? चयो साईं न्याणी खे मुंडी थी पायां। चयो न मां। चयो साईं न्याणी आहे न। जंहिं महिल वधीक मथो वरायईं त साईं जन चयोसि अम्मा असांजे लोभ खे बंदि ॾिनल आहे, तूं टोड़ा ई आहे। राम राम। हाणे ते चऊं जीव लोभ में छा छा नथो करे, असां व्यवहारी कुझु पंहिंजे मन खां तोड़े सघूं था। छा छा नथो करे, पर लोभ छे छो थो, उनजो कारण असांजो मोह आहे। इहो जवाबु वाल्मीकि वठूं, जंहिं पोइ प्रभु जो भजन करके एॾी अंतःकरण शुद्ध थी वई जो 10,000 वरिया हुन रामायण अॻ में लिखी छॾियो। राम हीअं ईंदो, हीअं थींदो। संतन जी टोली पुछे थी छो थो करे भाई तूं
हेॾो घातक कमु छो थो करे? चई बचनि जे पालण जे लाइ। चई तुंहिंजा इहे साही थींदा? चई छो न थींदा? चई चङो पुछी आहे। चई तव्हां हलिया वञो। चई जेका तुंहिंजी सलाह नोड़ी सां ॿुधी वञनि वणनि क़बूल कयो, हुन जीव जो उधार थिए। चङो थियो एतिरो त आयो जो चई विधई। घर चयोसि बाबा तोखे असांखे पालणो आहे, असां तोखे किथे था चऊं त तूं हे कमु कर वञी। बसि उहो जवाबु मिली वियो, बसि परिवर्तन थियो। चयो पर हिनजो जीवन सॼो इन संस्कार में गुज़रियो आहे त महाराज जो उपदेश न उल्टा राम जपत जग जाना वाल्मीकि भय ब्रह्म समान। राम 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 पंज पाण में राम थी वियो। बाबा अरदास राम जलगांव वारनि खे कंहिं चयो दया कयो साईं। चई हिनखे उल्टो वराए। दया 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 दया। तूं प्रभु खे यादि कंदे दया तोसां गॾोगॾु। राधा स्वामी शिवदयाल साहिब जंहिंमें राधा स्वामी मां इहो मत हलियो, अपने करनी पे छोड़ोगे तो अहंकारी बन जाओगे, अगर दया पे छोड़ोगे तो आलसी बन जाओगे। तूं प्रभु जो सिमरन कर, दया तोसां गॾु आहे। बसि उनजी दया सां ई सिमरन बणिजे थो। श्री राम श्री राम। त वरी जीअं वाल्मीकि खे कोई परिवार कोन चयो त असां जेके लोभ कयूं था असांखे परिवार चयो आहे। राम राम राम। पर हाणे इहो निर्मोह कीअं थियूं असां? हाणे वरी हिते अचूं। जेसि ताईं असांजे मन में सत्संग मां वैराग न पैदा थींदो, जेको सत्संग जो मूल शइ आहे, तेसां ई त्याग पैदा न थींदो। ये त्याग वारनि जी जय आहे। उदम करके श्री मिले, उदम करण सां धन प्राप्त थींदो, जेकी नसीब में आहे। त्याग कीरत हो, उनखे त्याग करण सां यश थींदो। बुद्ध कर्म अनुसार ते बुद्धि जेका जंहिंखे मिली आहे अॻियों कंहिं शुभ कर्मनि जे फल सां मिली आहे। विद्या अभ्यास वधो, विद्या खे जीअं अभ्यास कबो वञिबो तीअं उहा वृद्धि थींदी वेंदी। विद्या सहस्रणी वहंदी आहे, हज़ारणी वहंदी आहे। राम राम। मुंहिंजा प्यारा, त असांजा सचा साईं निर्मोह थी विया, निर्मोह रही विया और निर्लोभ रही विया। तंहिं त साईं कंवरराम साहिब दुकान ते वेठा आहिनि। उन प्यारे भाई वार रूमाल हथ जो गिराक खे ॾिनो आहे। पुछो सभा घणा वरिते? चई 4 आना। चई भाई रूमाल आयो घणे आहे? चई साईं 2 आने। 2 आने ते 2 आना? अरे 2 आने ते टको मुनाफ़ो वठ न, तूं 2 आना। श्री राम। छो? जो मर्यादा सां व्यवहार में आख़िर इन में गुज़र बसर जेके बचत थींदो उन में त थींदो न। जेतिरे सौदे आयो आहे ओतिरे में असां ॾींदासीं त कीअं घर गृहस्थ हली सघंदो। पर हिकिड़ी सूक्ष्म ॻाल्हि कंहिं वक़्तु असांजी सचन साईं जी न्याणी अदी सदोरी बाई मूंखे ॻाल्हि पई करे त साईं जन जो हिकु भाईयार हो माणकमल, जंहिंजा पुट रायपुर वेठा आहिनि लखीराम वारा। चई अदा हीअ शइ तो हेतिरी मोकिली आहे। तंहिं महिल साईं कंवरराम साहिब वेठा अधी जॻह। चयूं अदी साहिब असां तव्हांखां मुनाफ़ो त कोन वठंदा। जंहिं महिल ईअं चई विधई
हाँ होॾे बि साईं कंवरराम ॿुधाइनि हाणे हिते बि साईं कंवरराम जंहिंमहिल माणकराम चयो अदी साहिबु तव्हांखे मुनाफ़ो कोन वठंदा आहियूं त साईं कंवरराम उते भाई माणकराम पंहिंजे भाई वारे खे चए थो छो जंहिंमहिल ईअं पुछियोसि छो तंहिंमहिल अदी साहिबु चई मां भगत खे चयो छो अदा हा त तूं बि ईअं थो चईसि चई अदी साहिबु असांजो गुज़र बसर बि त हितां आहे न्याणी खे हथ ॾियणु पंहिंजी मर्यादा न्याणी ॾे सौदो आयो आहे उहा पंहिंजी मर्यादा भाई छो न वठंदा तूं मुनाफ़ो न्याणी खां साईं जन इहो संकेत ॾिनो छो भाई माणक जेको चई तव्हांखां न वठंदा उन लाइ चयूं छो भाई माणक हुते वधारो बि ॾिठूं हिते हे ॿोल में ॿुधूं त न वठंदो आहे छो न वठंदो आहे श्री राम इहे ॾाढियूं सूखियूं शयूं मर्यादा जूं आहिनि असांजे सचन साईं जो वॾो भाउ सहजराम साहिबु जंहिंखे ॿ पुट हुआ भाई रूड़ाराम साहिबु राधूराम रूड़ाराम जा 5 पुट हिते संत पुरुष थिया भाई सहजराम साहिबु शिष्य हुयो भाई चांदूराम साहिब जो कंहिं वक़्तु हुनजे दुकान हलाईंदा तमाकू जो भाई पहलाजराम साहिबु साईं खोताराम साहिब जा शिष्य पंहिंजो पीरियड पूरो करे सतगुरुनि जे अॻियां असां घोटकी में आया घोटकी जा हुया संतनि जी ज़मीन हुई उन मां तमाकू विकिरो थींदो हो हे तमाकू वठणु आयो भाई पहलाजराम चएसि थो भाई सहजराम अॻे में बि तमाकू वठी आहे उहे अञा पैसा न पहुता तूं ॿियो वठणु आयो आहे सुवाल इहो त तुंहिंजी गुरु दरबार आहे अॻ में तुंहिंजे मथां भार चढ़ियल आहे वरी तूं ॿियो वठणु आयो आहे उहे पैसा पुॼाए पोइ हे ॿियो ॾींदो पहलाजराम शिष्य आहे खोताराम साहिब जो हिक हिसाब सां गुरू जो पुटु आहे भाउ आहे पर न तुंहिंजो हे गुरु दरबार आहे तुंहिंजो असूल छा थो चए तुंहिंजो कर्तव्य छा आहे मोटी वियो कुझु ॾींहं थिया मथां संदन पुटनि जो वियांउ हो उहो ई भाई सहजराम भाई पहलाजराम ॾायो आहे पहलाजराम खे चए थो पुटनि जो वियांउ आहे 300 रुपया खपनि खोड़ निजी थो घुरे उहो तमाकू सतगुरू जो हुयो खोड़ पैसा 300 उन्हनि में माना रखंदा अॼु जी ॻाल्हि न आहे फिर बि उहा साॻियो उहो पहलाजराम साॻियो ई आहे सभु कुझु वञे पर मर्यादा न वञे बसि श्री राम कोई न त तूं कॾहिं ॾींदे कीअं ॾींदे हा सदके भाई न मुंहिंजे गुरू जो पुटु मुंहिंजो कारज आहे आओ साईं आए हेॾे आइए अचो आइए बिराजियो बस हो गया आइए सत्संग वेझे अचो श्री राम संत पुरुष मुंहिंजा प्यारा हाणे विराग जी मूर्ति असांजो आदि गुरु ग्रंथ साहिब जंहिंमें 36 सजन संतन साक्षात्कार मूर्तियुनि जो अहिड़ो ग्रंथ असांजे सॼे विश्व में न मिलंदो श्रद्धावान लभ्यते ज्ञानम विश्वासं फलीभूतम श्री राम साईं संत तुंहिंजी दया सां मुंहिंजो हे कमु थियो अब्बा तुंहिंजे लाइ असां कहिड़ी कोडर कईसीं तोखे पंहिंजे वेसाह खटायो तोखे पंहिंजे ओहो संत सतगुरु पंहिंजी जाइ ते वेठा आहिनि कई संतनि जा कई 100,000 शेवक आहिनि केरु कंहिं किथे कहिड़े ख़्याल सां यादि थो करे केरु किथे कहिड़े ख़्याल सां यादि थो करे उनखे उते काई संतुष्टि मिले थी कीअं तॾहिं न जुड़िया अचूं था असां राम हिकिड़ो प्यारो असांजो माता साहिब जो आस्थान आहे दत्या में उहो जंहिं बीह ठारायो उहो जान मुंहिंजो पुटु आयल आहे शायदि ॿार ते वेठो आहे माता पिता स्कूटर ते चढ़ियल आहे ॾाढा सख़्तु एक्सीडेंट थी विया
अञा ताईं जेके साल थिया अथसि अञा ठीकु में न आहे ऐं हिनजी माता बि चङनि महीननि खां पोइ ठीकु थी कुझु महीना गुज़री विया मां फ़ोन ते ॻाल्हायो मां चवांसि मां पंहिंजी शर्मसारी व्यक्त कयां थो जो मां तव्हांखां पुछी न सघियां तव्हांजो एॾो एक्सीडेंट थियो आहे साईं मुंहिंजा तव्हां मथां बीठा आहियो तव्हां मुंहिंजी रक्षा पई कई तव्हां अड़े मां हिकिड़ो हाज़िर मिसाल ॾिनो मां काॾो हुयुमि त मां त पंहिंजी कमी बि प्रकट कया हिननि एॾी कुर्बानी कंदड़नि जो एॾो वीचारनि जो एक्सीडेंट थियो मां भेण पुछी बि न सघियो फोन में हिकिड़ो मिंट ई कहिड़ी देरि आहे त उहो माई छा थी चए पई श्री राम श्री राम श्री राम मुंहिंजा प्यारा श्रद्धा हिते असां जेके वेठा आहियूं छा अखर सुनबो सत्संगी छा ॿुधी रहिया आहियूं सत्संगी हीअ ॿी स्टेज आहे सत्संग में असांखे जीव जे कल्याण जे लाइ आत्मा जो उधार जे लाइ असांखे रस्तो मिलंदो कहिड़ो सॼे संसार जी प्रक्रिया हलाइण जे लाइ माध्यम आहे असांजो तन ऐं मन असांजो मन सिमरण में वञे प्रभु जी यादि में वञे प्रभु जी सिफ़त में वञे तॾहिं अंतःकरण शुद्ध थींदी ज़िक्र फ़िक्र में वञे और तन असांजी शेवा में लॻे जेकॾहिं सत्संग जो असरु पियो पोइ असां उहो ई वञी करे के उन दरबार जी ॿुहारी पाईंदा त सत्संग ॿुधी हलियो वियो उन संत जो प्रभाव पियुसि मन में सत्संग जो प्रभाव पियुसि उन संत जेका कशिश पैदा थियसि उन कशिश जे अंतर्गत ई उहो ॿुहारी पाए थो उन प्यार में उहो शेवा करे थो शेवा कंदे 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 टियों दर्जो थी वियो शेवाधारी शेवा खे धान उहो कंदो चोथों दर्जो थींदो उनखे जॻह सां प्रगट थींदी मां संत खे पंहिंजो गुरू बणायां मां संत जी असली कृपा पायां हे त सहजे असांखे मिली वियो सत्संग उन जॻह सां शेवा कंदे 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 किन खे वरिया था लॻनि कंहिंखे महीना राम उहा जॻह सां प्रगट थींदी जॾहिं बख़्शिश थी वई कृपा थी वई पोइ नालो पइजी वियो गुरमुख नालो पइजी वियो गुरनि जे मुख मां जेके निकितो विशेष करे उनखे तूं धारण कयो तूं गुरमुख श्री राम मुंहिंजा प्यारा त हिते कई गुरमुख वेठा आहिनि श्रद्धालु त आहियूं ई सत्संग ॿुधी रहिया आहियूं शेवाधारी बि आहियूं संतनि जे दरनि जा प्रभु लाइ प्रेम आहे जो हे संतनि जो आदर सत्संग जो वचननि जो करे रहिया आहियूं तन जी मन जी धन जी सॼी कुर्बानी करे रहिया आहियूं गुरमुख खे घुरिजे पंहिंजी वृत्ति कहिड़ी ठाहे बुनियादी वृत्ति घटि में घटि हिन चवणे माण्हू जी इच्छा खां ई रहत नथो थिए छा भक्ति बनबी घणो सब्जी लाइ झोलो ॾिनो हम त ठेला अचनि था मां हिन वठी वरितो छा वठी अचां चओ घरों जेकी वठी अचो साईं न बाबा जेकी तव्हां चाढ़ींदो मां खाईंदो जेकी तव्हां चाढ़ींदो मां खाईंदो जेकी प्रसाद अचे उनखे ईद करे खाए जिन जे मन में बि नखरा पैदा थींदा हे खाइणो आहे न खाइणो आहे उन्हनि खे सिकणो थो पए सुकनि फुल्कनि ते गिहु न लॻाइणो आहे हे करिणो आहे हे करिणो मकर छो ई लॻंदो आहे जेकी अचे तूं संयम सां तव्हां जेकी चाढ़ींदो मां खाईंदो कपिड़ा जेके वठी अचो ॿ कपिड़ा पाइणा जेकी तव्हां वठी अचो मिड़े पाईंदासीं वैराग जो लफ़्ज़ आहे जेकी तोखे सहज में अॼु मिली वियो जंहिं बिंदरी जी विषय जी वासना जो विषय तोखे खाधो मिलियो बसि वरी उनजी छिक न थिए त सुभाणे मूंखे उहा मिले या वरी मिले
वय राग, वय मीन्स रहत, राग मीन्स खुशी, खुशी का रहत रखणो पाण खे, क्योंकि गम जो ॾींहुं ॾिसणो ई न पवंदो। मोहबत जो ॿियो नालो गम आहे। जेके प्रभु जे गम में रहनि था उनखे दुनिया जो गम कोई सताए न सघंदो। दुनिया कुछ भी थे उनके मन में कोई विचलता ही नहीं है। श्री राम श्री राम। प्रभु जो भव हृदय में वचन जो असां बणाए रखूं, दुनिया जो कोई भव असां खे कुछ न करे सकदो। श्री प्रभु जो पासो सही तरीक़े सां पकड़ियूं तो वैराग जो भाव आहे। असां विरती खे राग खां रहत रखूं। मां हिकिड़ी लाइन चई मथां सत्संग शुरू कयूं। सत्संग ही हले थो। ईश्वर की सच्ची पूजा मन वचन कर्म से, ईश्वर की सच्ची पूजा मन वचन कर्म से। मन खे राग द्वेष खां मथे रखणो। तो में राग आयो तो द्वेष भी ईंदो। तूं काथे ख़ुशि थींदे त गम जा ॾींहं ॾिसणा पवंदा। और वाणी या हृदय जी सच्ची पूजा ईश्वर जी। हर के शोक खां पाण खे मथे रखणो। वाणी छल कपट खां रहत रहे। ओहो छा थी वियो आहे, छा थी वियो आहे। राजनीतियूं अख़बारां पढ़ंदे 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 उन्हनि जी मजबूरी आहे काथे छल कपट करण पर सां हरू भरू वजह न वास्तो। जीवन सॼो पुटु बि पीउ सां छल कपट सां ॻाल्हाए थो वञे, माया जे करे स्त्री पुरुष सां ॻाल्हाए थी वञे, कर्तव्य नथो नज़र अचे। रहियो छा आहे? छल कपट। राम राम। भॻवान जी गीता अंदर भी पहुतर रहो, बाहर भी पहुतर रहो। और सत्य उहो जेकी अंदर आहे वो बाहर निकिरे। बाहर जे सत्य बोलने में तोखे काथे मार थी मिले, सजा थी पए, बिला शक न बोल, मार सही वञे, पर छल कपट न ॻाल्हाए। मन मेरे भूले कपट न कीजे। परम संत कबीर साहब चए थो। राधा स्वामी मंत जंहिंखे परम संत चई छॾियो। सनातन धर्म में भगत कबीर, गुरु नानक साहब के भी परम संत न सॾियो। संत मत ईश्वर में वजे थो। मन मेरे भूले कपट न कीजे, अंत निबेरा तेरे जिए पहली जे। अंत जो फैसलो तोखां वरितो वेंदो, कंहिंजे लाइ कपट थो करें। बनावट में जेका भी मिलावट कंदे यादि रखण जो नतीजो तोखे भोगणो पवंदो। ॿाहिरों मिलावट तॾहिं थींदी जॾहिं मन में मिलावट ईंदी। मन में मिलावट ईंदी ॿाहिरों छो थींदी। राम राम। कुझु खणी वञो सत्संग समझण जे लाइ। वाणी असांजी छल कपट न करे और कर्म हिंसा ऐं चोरी न करे। हिंसा ऐं ओहो हिंसा ते मूंखे शब्द यादि अचियो भाई चांदूराम साहिब जंहिंजो कंहिं वक़्तु ॿुधायो संदन न्याणो भाई मेघराज साईं बहरूराम साहिब जे पिता चई कुत्ते काई खेचल कई, उन ते उछो लठ खणी करे उनखे हणण जे लाइ। जॾहिं अॻियां उनजे पहुतो लठ मथे भी कयईं पर हयईं कोन, बसि ईअं हल्का कयईं। भाई साहब चवनि था बहरूराम साहब मां पुछोमान बाबा तव्हां उछो हुई झटके में कुत्ते जे मथां लठ भी मथे ओलहियो बि पर हयसि कोन। चई भाई चांदूराम साहब जिन जो वाप यादि अची वियो। उते मां रोकियो। राम इन लाइ मां मंझंदि जा वेनती रखी त ॿाहिरों पाट पई हूंदी त कुतरो ॿाहिरों खाई वेंदो न फुल्को। जंहिंमहिल बि खाली ॾिसजे फुल्को विझी छॾिजे, कोई खोट कोन थींदी। श्री राम। ग़रीब शाहूकार जे घर में बचे थो उहो विझी छॾियो, अजा छॾणो थिए उन में पियो रहे, अजा कुझु कोन थो थिए। श्री राम श्री राम। साईं भाई चांदूराम साहिब जन जेतिरो वधि गॾु हथ चढ़नि वरी लही करे उनखे जोर ॾियनि, वरी मील हली करे वरी उनखे जोर ॾियनि। भाई खिलूराम साहिब संदन गद्दी ते वेठल जेतिरो वक़्तु
गॾ ते चढ़नि ओतिरो वक़्तु वरी पैदल हलनि, वरी पैदल हली वरी पोइ वरी ओतिरो वक़्तु चढ़नि, जेतिरो वक़्तु चढ़नि वरी ओतिरो वक़्तु लही करे पैदल हलनि। जीव दया, दया बिना सिद्ध विकास आई आहे, दया बिना साधना करे सिद्ध थियो, पर जीव में दया न अथसि। राम दया पई असांखे, असांजा मुखी साहिबान वेठा आहिनि। मां वेनती कंदुमि पंहिंजे पंहिंजे पाड़े जी सर्वे कनि, सेठनि जी कोन कबी, कंहिं ग़रीबनि जी कबी, जेको ॿुधण में अचे थो, ॾिसण में अचे थो, मुंहिंजी सर्वे थी अचे। सर्वे थियण सां असांखे हिकु पूरी दिलजा थी वेंदी ॾेवण जी, त हिन जेकी घुरियो अची, पहिरियों सफ़ेद पोश घुरंदो कोन, पर जेकी घुरे अची, अड़े असां सर्वे में वियासीं, पुटु तूं हे घुरियो अची, अञा तो वटि त पखे जी बि कमी हुई, तो वटि मां सवड़ बि कान ॾिठी, तोखे माना टपड़ जी ज़रूरती बुनियादी शयूं हुयूं, उहा तो वटि कोन मां ॾिठियूं, तुंहिंजे बजड़ वाला मां कीअं साईं घुरां, मतां इहो बि न मिले। सर्वे में इहो बि थींदो त घणो घुरे असां ॾेई वेठासीं, पर पक न आहे त इन जो उपयोग कीअं कंदो, पर सर्वे में इहा बि ख़बर पवंदी त अञा हिनखे हेॾी कमी आहे। के शहर असांजा पूरा सर्वे करायल, उन्हनि पूरी रूप सां जेका जंहिंजी शेवा आहे उहा थिए। श्री राम। असां मुखी मिन्स मुख्य माण्हू, असांजे पाड़े जी पूरी नज़र थिए, ग़रीब जो कार्ज आहे, न्याणी जो चाहे पुट जो, उन कार्ज में असांजा कार्ज कयूं। असांजी भेनरियूं ईश्वर सभिनी खे फलियो फुलियो धनपति रखे। किन खे त भेनरुनि खे ॾिनो वेंदो आहे, बाबा महीने में हितां हे हलायो ख़र्च, पर किन खे त भॻवान खे हथ में पंहिंजी लक्ष्मी आहे, बटन में पिया आहिनि, 5 लख कपिड़ा वस्त्र वठी थो अचनि। ग़रीब गुरब जे घर में ईअं न आहे त सेठ ॾाढा चवाईंदा आहिनि, ग़रीब न चवाईंदा आहिनि, या उन सेठाणियुनि खे कोन चवंदा आहिनि। जंहिं महिल वञनि थियूं उते 2-5 हज़ार 2000 ई थोरो पासीरो उन माई खे करे छॾो, हथ में ॾिनी अचनि। उनखे लजा न लॻे, शर्मसारी न लॻे, भई मां तुंहिंजे मन नीवे करण लाइ नथी ॾियां, तोखे हथ में हुजे न पोखणी ॾिजांइ मूंखे, मां तोखे दान नथी ॾियां, तूं सम्झ। इहे असांजा पुरुष बि जेके एमरजेंसी एक्सीडेंट थो थी पए, माण्हू ईअं ग़रीब शाहूकार जो विहांउ आहे, ग़रीब जो कार्ज मंगल आहे, न्याणी जो पुट जो, जीअं तीअं करे बंदोबस्तु करे थो, कोन करे थो विहांउ, पर अचानक एक्सीडेंट थी पियो, अचानक गमी थी पई, मिट माइट त ईंदा, सेठनि जा माइट घणा थींदा आहिनि, ग़रीब जा थोरा ईअं त न थींदा, जेतिरा जंहिंजा मिट माइट नवस ईंदा, उहो भोजन हलंदो ओतिरो हलंदो, त कमी अची वई न। इहा विशेष करके ख़ासि शेवा करणी आहे। असां जंहिं बि समिती जा माण्हू आहियूं, इन्हनि लाइ ॿिन्ही जी विशेष ध्यानु रखूं। डॉक्टर त साईं जा प्यारा, उन्हनि खे जेतिरो वठिणो अथनि वठंदा, उते पहुची करे उन्हनि जो हेल्प करे अचूं, असां शेवा करे अचूं। श्री राम। ऐं उन्हनि ग़रीबनि जे घर असांजा पुरुष भाई, असांजी भेनरूं वञी करे चऊं उनखे इहा शेवा में चङो बाप जंहिं महिल थियो पोइ ॾेई छॾिजांइ, पोइ हाली हुजनि सभु वक़्त ते ईंदड़ खुटंदो कोन आहे। असां कंहिंखे नसीब न ॾेई सघंदासीं। जंहिंखे कोई हेठि आहे त पंहिंजे कर्म सां हेठि आहे, जेको मथे आहे पंहिंजे कर्म सां मथे आहे। हेठनि जे पिटके सां वठी अॻिले जो धन कोन वेंदो त पंहिंजे विकारनि सां वेंदो, ग़रीब जे पिटके सां न वेंदो आहे। राम। पर ग़रीबनि ते नज़र कंदो त हुनजो पंहिंजो धन वाधो, उहो त पंहिंजो नसीब खाईंदो पियो, हुनखे नसीब सां न ॾेई सघंदासीं। श्री राम। श्री राम। पुट गॾु आहिनि, कंहिंजे नसीब सां केरु थो खाए थो पियो, पर जॾहिं अलॻि थी वियासीं, पिता जे हूंदे ॿाहिरि अलॻि थिया या पोइ थिया, त भाग पंहिंजी आङुरियूं बराबरि न आहिनि। मां ॼणींदी पुट लाइ भाग न ॾींदी वञे। कंहिंजो भाग सामान्य रहंदो, कंहिंजो कुझु हेठि थी वेंदो, कंहिंजो मथे थी वेंदो। त जंहिंजो हेठि थी वियो, किथे ॿाहिरि साॻा साम्हूं आहिनि, मिट माइट ॿिया त सभु साॻा ईंदा, वधि में सहुराणा ॿिया ईंदा आहिनि, उते भाउ वेठो रहे, उहो ग़रीब भाउ स्थिति हुनजी हेठि थी वई, ऐं ॿियनि खां पैसा वठी करे कार्ज करे, भाउ हुनजो कार्ज न करे। उते पुटनि खे ॾिसणु स्वार्थ आहे, उते भाउ खे ॾिसणु पर स्वार्थ आहे। और भाउ उते चए मां भाउ खे ॾियां, मां पुटनि सां सलाह कयां, माफ़ रखिजो। श्री राम। मां अॼु जे वक़्त में कुझु इहो बि चवणु शुरू कयो आहे, मुंहिंजा प्यारा पिताओ, अॼु जेको पुटनि जो रूप अची वियो आहे, त हिसे विरहाइण महिल कॾहिं बि इहा भुल न कजो त सभु धन पुटनि खे तव्हां खाराईंदो पिया।
या भूल न अचे अॼु जे युग में हथों हिकु हिसो पंहिंजो वधीक कढी रखो जेके पिताऊं आहिनि चोरी बि कढी रखो पंहिंजो हिसो त कढो हिकु हिसो वधारो कढी रखो न्याणी भेण ॾियणु वठणु दान पुञ जेकी बि तोखे करिणो आहे वॾा शौक़ सां हलनि था इहे उन्हनि जा जाननि जा हवाला आहिनि साईं 5000 रख ॾियां तुंहिंजे साईं दुकान ते वेठो तूं बि खणी वेंदे पुट बि खणंदो लिखिजी वेंदो पर तुंहिंजो वॾो हलणु न थियो ऐं घर वेहिजी वई अचानक झटि में कंहिं 5-10,000 घुरी वरितई लखनि जो अबा अञा थोरो हे सेल में ॾियणो आहे हेॾे थोरो अॻ में चई छॾिया न मां ॾियां वक़्त ते 5,000 बि तोखे नथा मिली सघनि इहे उन्हनि जूं ॿुधाइणियूं आहिनि अलॻि कढी रख अॼु माउ तरसे थी पई पुट जे खे आशीर्वाद ॾियण जे लाइ जेका मुफ़्त में मिले थी जीअं घर में त खून पी थो ॿाहिरि बि खून थो पीए उन माई खे बि लजा नथी अचे जेका ॿार ॼणे थी उनखे चमन चुटनि था उहे पीउ पुट माउ बि उहो पीउ बि उन महिल न ॿिन्ही खे सुर्त नथी अचे त मां बि जॾहिं ॼाईअ में अरे हा अरे त माउ मूंखे कीअं पालियो हूंदो मुंहिंजो मग़ज़ नथो खुले पियो पंहिंजो ॿारु प्यारो थो लॻे जॾहिं तोखे जंहिं पालियो आहे माउ विसरी वई तूं जानी खां पोइ बि तूं माउ जो खून थो पीए हिकु बेदबी जो अखर थो ॻाल्हाए तुंहिंजे लाइ तरसे थी मां आशीर्वाद ॾियण लाइ अखियुनि मां ॻोड़ो थो वहे इहो ॻोड़ो तो ते केतिरो पार थींदो जाॻो असां अहिड़ा अंग्रेज़ न थी वञूं श्री राम श्री राम श्री राम वैराग मां थोरे में परिभाषा कई ख़ुशी खां मुक्त बसि ॿियो कुझु वैराग कोन्हे असांजे महान पुरुष अहिड़े त्याग रूप में रहिया वैरागी रूप में रहिया जेकी मिले वाह वाह हर हाल में सदहाल में गुरु तेग बहादुर महाराज जो शब्द आहे साईं बाबा जन भजन कंदा जो संगी है तेरो हर जस रे मन गाए जो संगी है तेरो हर जस रे मन गाए जो संगी है तेरो हर जस रे मन गाए जो संगी है तेरो हर जस रे मन गाए जो संगी है तेरो हर जस रे मन गाए अवसर बीतियो जातो है अवसर बीतियो जातो है अवसर बीतियो जातो है अवसर बीतियो जाते हैं अवसर बीतियो जातो है अवसर बीतियो जातो है अवसर बीतियो जाते हैं अवसर बीतियो जाते हैं एक सिंधी कवि संत चयो क्यों न जब आराम क्यों न जब आराम जब दे में आराम था क्यों न जब आराम जब दे में आराम था क्यों न किया दान जब घर में सामान था जब खुली रुस्तम बाजार तब सौदा ना किया रुस्तम बाजार रुस्तम पहलवान थियो आहे इहा पहलवानी तो वटि शरीर भी बलवंत आहे तोखे धन भी आहे बस इहा रुस्तम बाजार है तब सौदा ना किया जब होई हटदार केमल ये शरीर निबल थी वेंदो
केवल धन हेठ मथे थी वेंदो। श्री राम तब सोदा याद पया अवसर बीतियो जात है, 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 अवसर बीतियो जात है। कहो मान ले मेरो, कहो मान ले मेरो, हर जस रे मन गाय ले, हो कहो मान ले मेरो, हर जस रे मन गाय ले। जो संगी है तेरो, हर जस रे मन गाय ले, जो संगी है तेरो, हर जस रे मन गाय ले, हर जस रे मन गाय ले, जो संगी है तेरो। जेको प्रभु जो नालो ई आहे, जेके भी अनंत नाला आहिनि उन्हनि जे मथां कोई तर्क कोन्हे, वरना काई भी लाइन ॻाल्हाए बि उन जे मथां तर्क पैदा थींदो ई थींदो। राम नाले जे मथां तर्क न आहे, पर संत चवनि था नाम जपियो हिते तर्क उथंदो। छो जपियां? नाम ख़राबु आहे इहो तर्क न, जपियां इहो कमु, इहा बि लाइन ठही वई। नाम जप ॿियो अखर जुड़ियो, छो जपियां? श्री राम जपींदे इहो फ़ाइदो थींदो, जेका तुंहिंजी प्रतिकूल स्थिति आहे अणवणंदड़, उन्ही खे ख़ुशी सां भोगण जी तोखे शक्ति मिलंदी। छो जपियां? तूं न बि जपींदे छा फ़र्क़ु पवंदो? ख़ुदा खे छा थींदो? सुतदार और लक्ष्मी पापी कोन बि हो। गृहस्थी खे टे शयूं खपनि, पुटु ज़ाल धन, बसि टिनि जे अंतर्गत। उहो त पापियुनि खे बि आहे, जपण जी ज़रूरत ई कहिड़ी आहे, आवश्यकता ई कहिड़ी आहे? जपींदे सम्झ में अचे थो? अरे सुख खे भोगण त बचूपनी आहे न, कोई मर्दानगी थोड़ी न आहे। 50 वर गफ़लत में सुख जा गुज़री विया, हिकिड़ी दुख जी ज़री आई, साईं कॾहिं दुख ॾिठो ई कोन से, अड़े पुछी ईंदो या तोखां? दुख जी ज़री आई, चिल्लाई थो पियो। मुंहिंजा प्यारा, तुंहिंजे अंदरि आत्मा आहे तॾहिं तूं शुभ कर्म करें थो, तुंहिंजी अंदरि आत्मा आहे तॾहिं तूं अशुभ करें थो। तूं शुभ जा मज़ा वठेंदो, तूं अशुभ जा मज़ा वठेंदो। उहा आत्मा आहे, वठ, मना न आहे। उन ॿिन्ही जो कारण परमात्मा आहे। गुण दोषमय सृष्टि ठाही अथई, उहो माण्हू ई कंदा, जनावर न भोगींदा। जेके न करण वारा कर्म आहिनि उहो माण्हू ई कंदा, कोई दोष न आहे उन्हनि में। परमात्मा रसोमय आहे, उन रसोमय जी ज़री ज़री सभिनी में समाए छॾियो आहे। जेके शुभ में लॻल आहिनि उनखे कोई मज़ो अचे थो तॾहिं करे रहिया आहिनि, जेका शुभ में लॻल आहिनि उनखे कोई मज़ो अचे थो। फल इहो ॾिसणो आहे त शुभ जो फल छा थींदो और अशुभ जो फल छा थींदो। मज़ो त ॿिन्ही में आहे। भोग न मना न आहे, पर जॾहिं दुख अचे ॿिलियुनि खे सहण लाइ त कुझु तयारु थी वञे। शांति प्रकाश संत, मां 8 बजे वियो हुअसि, 9:15 पुष्पक मुंहिंजी कल्याण खां वसंतकोट जी वरसी ते वेंदा हुआसीं। मिलण में अंकुश ॿधी वेठा आहिनि साईं, हरियर कई मां, चऊं कीअं? मां साईं मां मोकिलाइण आहियां आज्ञा वठणु। चऊं कहिड़ी गाॾी? मां चयो 9:15 त टाइम सम्झी विया, भई हितां स्टेशन पहुचा। त चङो वेह तव्हां सां 2 ॻाल्हियूं कयूं। मां साईं सनानु कयो, चओ जो था मां वञिणो आहे, अंकुश ॿधी वेठा आहिनि, चओ जो था मां वञिणो आहे, ॿियो 2 ॻाल्हियूं कयूं था। छा था 2 ॻाल्हियूं कहिड़ियूं था कनि? हिन मौक़े सां अची वई ॻाल्हि। माण्हू ईंदा आहिनि, साईं दया कयो मुंहिंजो दुख लहे। हाणे पाप असां कयूं, मज़ा असां वठूं, जॾहिं दुख थिए उहो नर्क तव्हां संत भोगी दुख लहे। हाणे केरु माण्हुनि खे चए? हीअं साईं हथ खणी ॻाल्हाईंदा, हे 2 ॻाल्हियूं था ॻाल्हाइनि।
वरी ईंदा आहिनि साईं भॻवान जो दर्शन करायो। अरे मुक्त्याकार जो ईंदो आहे नगर में, उनजे लाइ केतिरी सफ़ाई कबी, कलेक्टर अचे त, कमिश्नर अचे त, गवर्नर अचे त, अरे अनंत ब्रह्मांड जो मालिक असांजे अंदरि दर्शन ॾियो, उनजे लाइ का सफ़ाई ई न, भॻवान मिली वञे। ॿ ॻाल्हियूं ॻाल्हायूं चङो हालो बसि ॿ ॻाल्हियूं ॻाल्हायूं। श्री राम वाह मुंहिंजा साईं, तॾहिं उन विषय खे वठी चवणो पए थो मुंहिंजा प्यारा, वठि न साईं, मना न आहे पर थोरो उनजे लाइ वीचार थी वञे। दुख जे भोगण सां पाप नाश थींदा आहिनि। श्री राम सम्झ में अचे थो? साईं जा प्यारा छा हिननि खे कष्ट न हुया? रे मुंहिंजा प्यारा जेके मर्यादा में हलंदा, कर्तव्य कर्म जो पालन कंदा, गीता जे कथन अनुसार हे गृहस्थी कर्तव्य कर्म जो पालन करणी गृहस्थ जी तपस्या आहे। कर्तव्य कर्म छाखे चइबो आहे? मूंखे पीउ सां कीअं हलणो आहे, पुट सां कीअं हलणो आहे, स्त्री सां कीअं हलणो आहे, माता सां कीअं हलणो आहे। गुरमुख अगरि असां आहियूं, मां गुरमुख जी स्टेज ॿुधायो बसि, सम्झ में आयो न गुरमुख? श्री राम प्रभु कृपा करे असां गुरमुखनि जी उहा स्टेज बणी अचे, उन श्रद्धा खे विचलित न कयूं, न त सफ़ा हेठि थी वेंदासीं पधर ते। जेका श्रद्धा बणी आहे, सत्संगी बणियो पियो आहे, गुरमुख वरी अहंकार न अचे, मां वरी हे आहियां, सॼो तूं ॾाकणी कढी छॾींदे त किरी पवंदी अची, छाजो तूं गुरमुख आहे। तुंहिंजी शेवा बणी अचे, तुंहिंजी शेवादारी पण बणी अचे, तुंहिंजी जिज्ञासा प्यास बणी अचे। गुरमुखाई खे बणाइण रखण जे लाइ जंहिं स्टेज ते तूं पहुतो आहे, गुरमुख प्रहलाद हर भगत कमाई, पहिरियों दर्जो गुरु ग्रंथ साहिब में ॾेई छॾियो। प्रहलाद गुरमुख थी करे हरी भगती कमाई, कुंभार न उनजी गुरमुखाई उन ते पक थी वियसि। बसि अखर हिकिड़ो आहे, चएसि थो हरी हरणाकश, हरी वो ॿ अखर थो चए पीउ, उहो हिकिड़ो अखर थो चए। तुखम त उन जो न तमो गुण दैत जो न, हुनजो हो हठ हो, हुनजी हो दृढ़ता हुई, सतोगुणी शब्द में हुनजी दृढ़ता हुई, अखर उन ते बीठा। हो चएसि थो हरी हरणाकश, हरी हरणाकश हरी न थी सघिबो, तमोगुणी खे दॿणो ई पियो, सतोगुणी खटी वियो। गुरमुख पासे खणो, हज़ारे तास भरिया पिया आहिनि, खणंदो कोन आहे मगाणी, तर पैदा थींदा। कॾहिं असां कॾहिं प्रहलाद बणिवासीं, अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि आहे, उहो थी वियो। असां कॾहिं बणिवासीं? ताश खणी करके रेड़े जे नाले वठण जे असां लाइक़ु आहियूं। ताश खणो कमाइण जे लाइ। भगत साहिब जी शहीदी खईजे, हीअं अखियुनि मां खून न वहे, उनखे खिल करे छॾियूं असां शहीदी खे। अरे जीअं सिंध जे मथां हेॾी कुर्बानी ॾेई वियो, असांजी सिंधी क़ौम काथे थिया, मां इतिहास तव्हांजे अॻियां रखां, कंहिं वक़्तु अचे। राम गुरु तेग बहादुर जी बलिदानी, जंहिंजे वैराग, जंहिंजे त्याग, अॼु हुनजो सर्वंस त्याग करायो, जंहिं भारत जी हेॾी बलिदानी ॾेवाई, असां हिननि शयुनि खे विसारे वेठा आहियूं। श्री राम श्री राम। बसि असां ॿिनी अखरनि खे वठूं त असांजो भगत आहियूं, गुरमुख आहियूं, शेवादारी आहियूं। जेको धार्मिक दुनिया में आहे, इन ॿिनी अखरनि खे यादि करे, साईं खे यादि करे ऐं रज़ा में राज़ी रहे। अखर ई बन कटे सटे, बसि हर हाल में, हर वक़्तु असां रज़ा में राज़ी रहूं। बसि संसार सिनेमा हाल में वक़्त रूपी पर्दे ते जंहिं वक़्तु जेका सीन अचणी आहे उहा ईंदी, उन में तूं ख़ुशि थिए, रंज थिए, गम थिए, तुंहिंजी मर्ज़ी ते उहा सीन गुज़री वेंदी तुंहिंजे मथां, तोखे पुछी न ईंदी। श्री राम। मां त हिकु जनम छा पर ईअं चई ॾींदो आहियां, अरे मुंहिंजा प्यारा, तोखे विचलित थियण जी ज़रूरत ई कान्हे। पूरो कल्प जेके परमात्मा तोखे न आत्मा में कहिड़े कहिड़े जूणियुनि में विझणो आहे, छा में विझणो आहे, उहा जेसि ताईं प्रलय थींदी तेसि ताईं तुंहिंजो सभु कुझु लिखियलु आहे। हिकु जनम छा, हे अल्प जीव थोड़े में रुसे थो, थोड़े में परचे थो, थोड़े में ख़ुशि थिए थो। संतनि जो संग कयूं था असां। राम संसार घटवधि न थींदो, असां मन खे घटवधि करणु न ॾियूं। संत अचनि था, तस्वीर
प्यारा समान कयो नगर जा जेके रहंदड़ आहियो। हाँ ईअं न कयो मिली अचो साईं अचो अचो मुंहिंजा प्यारा गुरुदेव साईं था अचो अचो हेठि अचो शहर जा नगर वहाँ सेड़ा स्थान अचो 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 साईं श्री राम श्री राम श्री राम। असांजो गुरुमुख भगत तव्हां ॾिठो कंधरनि जो हो असांजो सेठ मेरूमल जो नालो कंहिं ॿुधो हुजे उनजो सहुरो हो भाई घनूराम उनजो गुरु हुयो जागण राम परचो ईंदो वर्सी जो पोइ अॼु जा वर्सी जा परचा अचंदा आहिनि संत जा मथां चौकड़ी में ई जय जयकार लिखिजी थो अचे पर उहो संत श्लोक लिखाईंदो उन में हिकिड़ो श्लोक मूंखे पढ़ण जो मिलियो नारायण हरि संत की नारायण हरि संत की प्रथम यही पहचान नारायण हरि संत की प्रथम हरि जो संत हुजे तो प्रथम यही पहचान आप अमानवी हो रहे देत अवरतों में ॾींदे सो वठदे बाबा छड़ो अखर असां जिथे उल्टो पढ़ी था वेहूं हिते असां कष्ट में आहियूं। फ़कीर बीठो जी दुकान ते वाणे दुकान खोलियो सदा कहीं ॾे बाबा चई ॿोणी कान थी यार चई तूं ई ॿोणी कर खणी न अरे साईं बाबा ॾे त वठ न भाई देंदा दे ॾींदड़ ॾे लहींदे थक पाए केतिरो संभाले सघंदा आहियूं बसि इन टुक ते असां जेका पंहिंजे फेवर जी हुजे श्री राम। मुंहिंजा प्यारा त असांखे साईं जे भाणे मिठे करण में गुरु अर्जन देव महाराज जो इहो ठोस शब्द ग्रंथ साम्य आहे जेको अंतिम टाइम ते विसाहिबनि अपनायो हर का नाम हृदय नित ध्यानी संगी साथी पर संत जी वाणी जो अर्थ भी संत करे सगल संगी साथी है दोस्त यार ऐं कुटुंब न तरदो संगी ऐं साथी मन और इंद्रियूं छा संगी साथी ये किताब जे अर्थ में ज्ञान न मिलंदो संत जी वाणी में जेको गहरो वेंदो ओॾे मिलंदो ये तव्हांखे पढ़ण में बि न मिलंदो। असांजे हिननि 14 इंद्रियूं जेके आहिनि पंज ज्ञान इंद्रियूं पंज कर्म इंद्रियूं चतुष्ट अंतःकरण इन 14 जा देवता मुक़रर थियल जाथे बि जंहिं इंद्री जी ग़लती कंदो वो देवताउनि जो नाराज़ थी करके उन जो अंगहीन कंदो। ये ॻाल्हियूं खिल सां न वठो यादि रखो संतनि जे वचननि खे गहराई सां वठो संत वक़्त खां अॻु में प्यार सां सेखारींदा न त वक़्तु सभिनी खे सेखारींदो वक़्त जी मार सभिनी खे सेखारे वठंदो। नज़रअंदाज़ न कयो नज़र सानी कयो संतनि जे वचननि जी असांजे दुख जो कारण जेतिरा बि असां दुखी आहियूं असां हिक ॿिए खे ॾिसी दुखी आहियूं हे ईअं करे तूं मां हितां न कयां मां हीअं विहांउ न कयां अरे तूं पाण खे ॾिस न 3 प्रकारनि जो संसार ठहियलु आहे मध्यम हेठियां मथियां तूं पंहिंजे पाण सां कर न मुंहिंजी न्याणी साईं गेह ॿोड़े करके फुल्को खाए अरे वॾा चवंदा हुआ न्याणी पाण खां घटि घर में ॾे पुट पाण खां वधीक मुकान आहे चवण में 2 शयूं ॾिसण में साॻी हिकु ई आहे सम्झ में अचे थो न्याणी घटि घर में ॾे उन पुट वॾे घर खां परणायो न साईं जेका तूं चए थो गेह ॿोड़े खाईंदी आहे सोभा असांजी कहिड़ी सुञनि जे घर वांगी आहे केॾी भुलिजी सोच असांखे अची वई आहे समझ में अचे थो श्री राम न बाबा ये असांजी ग़रीबी छोकिरियूं जलाइनि थियूं सेठाणियूं न असांखे हर का नाम हृदय नित ध्यानी संगी साथी सगल तरानी गुरु मोरे संग गुरु मिस ज्ञान उन ज्ञान जो बुनियाद ओम श्री राम
संग सदा है नाले सिमर सिमर तिस सदा संभाले तेरा किया मीठा लागे हर नाम पदारथ नानक मांगे नाम या शक्ति आसान दी वाहगुरु जड़े में कोई दुख हो सताए मानी शक्ति के हिम्मत पैदा थे श्री राम वाहगुरु दिल से कदें बसु ख्याल मन में उठे नाभि को सांस खणी करके मन के रोकणो है शांति से पुछदा मन के वास्ते अरे नाभि ते ख्याल रखी करके तू सांस मथे छिके वेही रहे तुझे मन ते भी नियंत्रण थी वने तन ते भी नियंत्रण थी वने तो लगदो ही कोन माके तन बिया है दिक्कत ही कान्हे करे ॾिसो हाणे मन कीअं वसी श्वास ते नज़र दम ते रखी कदम आशिक चढ़िया अछते नासी न थे जॾहिं बस ख्याल उठे मन में बस वाहगुरु ये छिड़क मारे कटजी वेंदो तूं पालींदे पियो अंदरि राम मुंहिंजो प्यारो हर नाम पदार्थ नानक मांगे नाम जी वॾी महिमा आहे असां जुड़ी रहूं प्रभु सां हर दसरे मन ॻाल्हि न त संपत धन रथ राज अतने हम लगायो प्यारे संपत रथ धन राज अतने लगायो प्यारे संपत धन रथ राज अपने लगायो प्यारे ओ काल फास जब गल परी 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 हाँ तब भयो है परायो तब भयो है परायो हर जस रे मन भरे तब भयो है परायो हर जस रे मन भरे हो जो संगी है तेरो हर जसरे मन वाले जो संगी है तेरो हर जसरे मन वाले मतलब बनारे बुधाएगा संग जो थेला हम बुधाए वो कौन तेनी शब्द के पूर्ण नाम खुद को पता होगा ना दूसरों को राम क्यों सत्यो सत्य राम क्यों Nanda
धन धन सखी साहिब की जय पूजनीय मिठड़ी माता साहिब की जय धनवारे साहिब की सबनी संतन महात्माओं की जय सबनी संतन को पैरी पे ताल बोलो आयो लाल को झूले